पीटीआई अगवान अली अमीन गंडापुर ऐं नामालूम शख्स में हथियार ऐं माण्हू आणण जी ऑडियो लीक थी वई। ऑडियो में ॿुधी सघिजे थो त अली अमीन गंडापुर नामालूम शख्स खां पुछे थो त बंदूकूं केतिरियूं आहिनि, जंहिं ते नामालूम शख्स चवे थो त बंदूकूं खोड़ आहिनि, लाइसेंस बि घणा आहिनि। नामालूम शख्स अली अमीन गंडापुर खां पुछे थो त माण्हू घणा खपनि, तंहिं ते अली अमीन गंडापुर नामालूम शख्स खां पुछे थो त कहिड़ी कॉलोनी वेझी पवंदी, तव्हां माण्हू ऐं सामान तयारु रखो। फितनो मार्च क़ौम खे विरहाइण ऐं फ़साद बर्पा करण जी साज़िश आहे। इमरान खान इस्लामाबाद में जलसो न पर माण्हू माराइण चाहे थो। पीटीआई चेयरमैन पंहिंजे कारकुननि खे माराइण चाहे थो। इमरान खान जे साथी चयो त रत नज़र अची रहियो आहे। घरू मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त अली अमीन गंडापुर जंहिंसां ॻाल्हायो उन जी सुञाणप थी आहे। अली अमीन गंडापुर जी ऑडियो फॉरेंसिक में दुरुस्त साबित थी त हुकूमत एक्शन वठंदी। अली अमीन गंडापुर इस्लामाबाद में हुजे हा त गिरफ़्तार कयो वञे हा। इमरान खान कुझु माण्हुनि खे गुमराह कयो आहे। हुकूमत तरफ़ां ॻाल्हियुनि जी का बि आछ नाहे कई वई। विगोड़ियुनि सां के बि ॻाल्हियूं न थींदियूं। जेकी हथियार खणी अचनि था उन्हनि सां कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं वञनि। सियासत में ॻाल्हियुनि जा दरवाज़ा खुलियल हूंदा आहिनि, पर इमरान खान ॻाल्हियूं करण लाइक़ु नाहे। रस्तनि ते ॻाल्हियूं ॾींदड़ शख़्स सां ॻाल्हियूं नथियूं करे सघजनि। पीटीआई चेयरमैन सां ॻाल्हियुनि जे लाइ का बि कमेटी नाहे जोड़ी। इमरान खान जे असुल एजेंडा इदारनि ते तनक़ीद करणु आहे। संदसि अस्करी इदारनि ते तनक़ीद जो भारतीय मीडिया जश्न मल्हाए रहियो आहे। सुध समा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जी प्रेस कॉन्फ्रेंस। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वफ़ाक़ी काबीना जी कमेटी जोड़े छॾी। घरू वज़ीर राणा सनाउल्ला जी सरबराही में लॉन्ग मार्च दौरान अमन अमान खे बरक़रार रखण ऐं सियासी ॻाल्हि ॿोल लाइ जोड़ियल कमेटीअ में अयाज़ सादिक, ख्वाजा साद रफ़ीक, कमर ज़मान कायरा, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, मियां इफ्तिखार, मौलाना असद, मरियम औरंगज़ेब में ॿिया शामिल। शहबाज शरीफ़ चयो आहे त असां जमहूरी माण्हू आहियूं, ॻाल्हियुनि लाइ तयारु आहियूं, पर कंहिंखे बि कानून हथ में खणण न ॾिनो वेंदो। पीटीआई जे लॉन्ग मार्च जो ॿियो ॾींहाड़ो लाहौर जे शाहदरा वारे इलाइक़े मां पंहिंजी मंज़िल तरफ़ रवाना। तहरीक इंसाफ़ सरबराह इमरान खान चयो त शहबाज गिल खां पोइ आज़म सवातीअ खे तशद्दुद जो निशानो बणायो वियो। पैगाम ॾियणु चाहियां थो त असां इंसान आहियूं, रिढूं ऐं ॿकरियूं न आहियूं। शहबाज गिल ते तशद्दुद जो नोटिस वरितो वञे हा त आज़म सवातीअ सां अहिड़ो वर्ताव न थिए हा। इमरान खान पंहिंजे पुराणे साथी फैसल वावदा खे पार्टीअ मां नेकाली ॾेई छॾी। पीटीआई चेयरमैन जे सही सां जारी कयल नोटिफिकेशन में चयो वियो आहे त फैसल वावदा पार्टी तरफ़ां जारी शोकाज़ नोटिस जो जवाब न ॾिनो, जंहिं ते संदसि बुनियादी मेंबरशिप ख़त्म कई वञे थी। तहरीक इंसाफ़ जी लॉन्ग मार्च जे हवाले सां प्रेस कॉन्फ्रेंस करण ते फैसल वावदा खे शोकाज़ नोटिस जारी कयो वियो हो। तहरीक इंसाफ़ सरबराह जी लॉन्ग मार्च जो मक़सद रतोशाण आहे। इमरान खान ज़ाती मुफ़ादनि खां सवाइ ॿियो कुझु बि नथो सोचे। हू मुल्क जो सभ खां वॾो कूड़ो शख़्स आहे। सिंध जे इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमन जी पीटीआई चेयरमैन ते तनक़ीद। संदसि चवण ते इमरान खान चाहे थो त मुल्क जा समूरा इदारा संदसि ग़ुलाम बणिजनि। मुल्की इदारनि खे केर बि पंहिंजे नांगुरनि ते नचाए नथो सघे। डेरा इस्माइल खान में सिक्योरिटी फोर्सिस ऐं दहशतगर्दनि में फायरिंग जी ॾे वठि पाक फ़ौज जा 2 जवान शहीद थी विया। ISPR जो चवणु आहे त शहीदनि में नाइक साजिद ऐं सिपाही मोहम्मद इसरार शामिल आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां DI खान में 2 शहीद अहलकारनि जी शहादत ते ॾुख जो इज़हार। परॾेही वज़ीर शहीदनि जे वारसनि सां ताज़ियत ऐं यकजहती जो बि इज़हार कयो। बिलावल भुट्टो चयो आहे त वतन जी हिफ़ाज़त ऐं दहशतगर्दी ख़िलाफ़ जवाननि जूं क़ुर्बानियूं बेमिसाल आहिनि। मुल्क में दहशतगर्दी ऐं इंतहापसंदी जो मुकमल ख़ात्मो आंदो वेंदो।
कराची जे मच्छर कॉलोनी में टेलीकॉम कंपनी जे 2 मुलाज़िमनि खे बेदर्दी सां क़त्ल करण वारे वाक़े जो दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल। जाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस रेंजर्स जो क्रैकडाउन। शक जी बुनियाद ते 34 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। मक़तूल ऐमन जावेद जे टिटे ऐं इसहाक पंवर जी ठारू शाह में जनाज़े निमाज़ पढ़ाई वई। तदफ़ीन जे मौक़े ते हर अख आली मक़तूल मुलाज़िमनि जे वारसनि पारां जवाबदारनि खे इबरतनाक सज़ा ॾियण जो मुतालबो। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां कराची जी मच्छर कॉलोनी में जथे जे हथां 2 नौजवाननि जे क़त्ल जी मुज़म्मत। संदसि चवणु आहे त बेगुनाह शहरनि जे खून में हथ रंगींदड़नि खे तुर्त कानून जी पकड़ में आंदो वञे। जांच समेत समूरी कानूनी कार्रवाई जे हवाले सां मुतासिर कुटुंबनि जी ख़दशनि खे ख़त्म कयो वञे। हर ॾियारे ते जथे हथां शहरनि जे क़त्ल वारा वाक़िया सॼे मुआशिरे लाइ फ़िक्र जो लम्हो आहे। उमेद आहे त निज़ाम मुतासिर कुटुंबनि खे इंसाफ़ ॾियारींदो। सिंध हुकूमत जे तर्जुमान ऐं एडमिनिस्ट्रेटर कराची मुर्तज़ा वहाब पारां मच्छर कॉलोनी वारे इलाक़े में तशद्दुद करे क़त्ल करण जी मज़म्मत। मुर्तज़ा वहाब चयो आहे त हू 2 बेगुनाह शहरनि जे क़त्ल जी मज़म्मत करे थो। कंहिंखे बि कानून हथ में खणण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। नौजवाननि जे क़त्ल में मुलविस जाबदारनि खे जल्द कानून जे कटहरे में आंदो वेंदो। इंसानियत सोज़ वाक़े में मुलविस माण्हुनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। जाबदारनि ख़िलाफ़ दहशतगर्दी टोड़ एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो। मुतासिर ख़ानदाननि सां हू दिली हमदर्दी जो इज़हार कनि था। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक डार जी मुलाक़ात दौरान स्टेट बैंक जो गवर्नर बि शरीक हो। मुलाक़ात में वफ़ाक़ ऐं सूबे विच में माली मामलनि बाबति ॻाल्हियूं। मुलाक़ात दौरान सिंध में ॿोड़ सबबि नुक़सान ऐं मुतासिरनि जी बहाली बाबति ॻाल्हियूं कयूं वयूं। अमेरिकी जेल गवांतानामो में कैद पाकिस्तानी शहरी आज़ादी माणे ॿिए ख़ुशी आहे त पढ़े में कैद हिकु पाकिस्तानी अॼु पंहिंजे कुटुंब सां गॾु आहे। पढ़े मामलनि वारे वज़ारत सैफुल्लाह प्राचा जे वतन वापसीअ खे मुमकिन बणाइण लाइ हिकु वॾी इंटर एजेंसी प्रोसेस खे पूरो कयो। पढ़े मामलनि वारे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो बयानु। हलीम आदिल शेख बदतमीज़ी ऐं ज़हनी टार्चर कंदो आहे। संदसि रवैयो मुनासिब न आहे। साणसि गॾु रहण नथी चाहियां। हलीम आदिल शेख जी पहिरीं ज़ाल ऐं संदसि ॿारनि जी मुंहिंजी ज़िंदगीअ में मुदाख़लत हुई। हलीम आदिल खां खुलह ॾियारी खेसि 5 लख रुपया माहिवार ख़र्च ॾियण जो हुकुम ॾिनो वञे। MP दुआ भुट्टो जो खुलह लाइ अदालत में दाख़िल करायल दरख़्वास्त में हुकुम। SIUT सखर में रोबोटिक सर्जरी जी शुरूआत। सिंध जी सिहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा पेचो चयो आहे त डॉक्टर अदीब रिज़वीअ जे हिकु ॿिए ख्वाब साभिया माणे वरिती आहे। जदीद टेक्नोलॉजीअ सां इलाज वधीक सवलो थींदो। रोबोटिक ऑपरेशन सां इंफेक्शन खां बचण सां गॾु मरीज़ जल्द सिहतयाब थींदा। सिंधी मीडिया जे मुख्य इदारनि सिंध जी सक़ाफ़त जो ॾिहाड़ो 4 डिसंबर ते ॿोॾ मुतासिरनि सां यकजहती तौरु सादगी सां मल्हाइण जो ऐलान करे छॾियो। सिंधी TV चैनल जे मेहरान TV जे CEO गुलाम नबी मोराई जी रहाइशगाह ते गॾिजाणी थी। धरती TV जे MD ज़हीर मीराणी, KTN न्यूज़ जे CEO अतहर काज़ी, आवाज़ TV जे CEO फैज़ बिरोही ऐं सिंध TV जे मैनेजिंग डायरेक्टर अजीत कुमार आहूजा जी शिरकत। ॿोॾ जी तबाहकारियुनि सबबि सक़ाफ़त जे ॾियारे खे देशवासियुनि सां एके जे इज़हार तौरु सादगी सां मल्हाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सक़ाफ़ती ॾींहं जे मुख्य तक़रीब कराची प्रेस क्लब में थींदी। सांघड़ भरिसां बाड़ो सिम नाले में ॿुॾी हयाती विञाए वेठो। बरसात सबबि घर ढहण खां पोइ बंदि ते वेठल 6 वरियनि जो रोयो कोली सिम नाले में किरी दम ॾिनो। कढण वेझो घर ॿाहिरां रांदि कंदड़ 3 वरियनि जी ॿाड़ी वाटर कोर्स में ॿुॾी फोत। सरहद लॻ गुज़िरियल ॾींहुं वाह में ॿुॾी बीहल ॿाड़ी जो लाश हथायो।
कंदकोट वासी ॿिनि नौजवाननि खे धाड़ियल अगवा करे विया। रिक्शा ड्राइवर सद्दाम शाह ऐं अमानला भट्टी कंदकोट खां बख्शापुर वञी रहिया हुआ त खेनि अगवा कयो वियो। पुलिस संदन रिक्शा हाथ करे वरितो। वारसनि खे बि अगवा जी तस्दीक करे छॾी। ॾोकिरी वेझो नारी मुबैना तौरु अगवा थी वई। एयरपोर्ट थाणे जे NC दाख़िल जवाबदार मोहम्मद छुटल सारियो मुंहिंजी धीउ नादिया खे अगवा करे वियो आहे। कार्रवाई करे खेसि बाज़ियाब कराए वञे। नीगिरी जे वारिद जो मुतालबो। ICC T20 वर्ल्ड कप में न्यूज़ीलैंड श्रीलंका के 65 रन्सुनि तां शिकस्त ॾेई छॾी। न्यूज़ीलैंड पारां टॉस खटी पहिरीं बैटिंग करण जो फ़ैसिलो। केवी टीम मुक़ररु 20 ओवर्स में 7 विकेटुनि जे नुक़सान ते 167 रन्सूं ठाहियूं। श्रीलंका जी टीम 19 ओवर में 102 रन्सुनि ते ढेर थी वई।